त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव गोधन गजधन वाहन आज रतन धन खान जब आवे संतोष धन सब धन जब आवे संतोष धन सब धन आगे सुख में गीता आगे सुख में गीता आगे गीता साहेब से
मनमानिया सिखाए बच्चों मनमानिया सर्व निरंतर स्वामिया सिखाए बच्चों मनमानिया सर्व निरंतर स्वामिया सर्व निरंतर स्वामिया ये पवित्र वाणी गुरुजन ने महाराजन जी सूरत राग में 600 नंबर सत्य की वाणी जय वाणी अंदर साफ लिखा था हर जीव
कहिड़े बि क्षेत्र में कोई पढ़ाई जे क्षेत्र में हुजे, चाहींदो मां सभ खां वधीक मार्कूं खणां, सभ खां वधीक पोज़ीशन मुंहिंजी अचे, सभ खां वधीक ग्रेड मुंहिंजो अचे। व्यापारी वर्ग हुजे, उहो चाहींदो त सभ खां वधीक मुंहिंजो व्यापार थिए, मुंहिंजो धंधो थिए, छो जो हुनजे पोयां सुख आहे। वधीक धंधो थींदो, वधीक धन ईंदो त सुख थींदो। वधीक डिग्री हासिल थींदी, वधीक पढ़ंदासीं, वधीक धन मिलंदो त सुख थींदो। जहिड़े बि क्षेत्र में हुजे, डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे, वकील हुजे, हर कंहिंजी इच्छा हूंदी आहे त मूंखे वधीक धन मिले त मुंहिंजो सुख हो। पर शास्त्र इन ॻाल्हि खे मान्यता कोन, ग्रंथ इन ॻाल्हि खे मान्यता कोन। हू चवनि था सुख तुंहिंजे इन्हनि साधन सां कोन थींदो, सचो सुख तॾहिं आहे। आगे सुख मेरे मीता, बाते आनंद प्रभु गीता। तुझे अॻियां बि सुख ई सुख थींदो, अॼु वीचार कंदे त तुंहिंजे पोयां बि सुख ई सुख रहिजंदो। आगे सुख मेरे मीता, पाछे आनंद प्रभु गीता। वो परमात्मा ही करे सके। जनता साईं ध्यान छो थो वञेगा? परमेश्वर मर्द बनाई, फिर दौलत कत हो नाई। परमात्मा जी बन रचना तो तू विशेष प्रकार की रचनाओं से घबरा न, फिर दौलत कत हो नाई। जो सत्संगी आ, जो सेवक आ, जो सुरचना सो कने भी घबराई हो। वो घबराई जो लोग छासा चित्र करो। सच्चे साहिब से मन मानिया, हर सर्व निरंतर जानिया। सच्चे साहिब से चित्र लगाओ। तू दुनिया से चित्र लगाई तो दुनिया के कारण किसी घबराई। तू छाजे आधार पे फैसलो तो करी, जस जे अपजस जे, निंदा जे, सारा जे, इनकी चिंता छॾ तू। जेकॾहिं संसार चाहींदो न त तोखे कंहिं लाइक़ ई कोन रखंदो, त चाहे तू बिगड़े, तू तो बिगाड़ण थी कंदा। तू तो पंहिंजो भलो चाह न, तू तो काम खे सुधारण जी कोशिश कर। तू धर्म जे राह ते हल। सच्चे साहिब से मन मानिया, हर सर्व निरंतर जानिया। तुझे सब तो न चेतन सब जी तेरे दया, अपने भगत करे प्रतिपाला। सब जी तेरे दया। तू जॾहिं साहिब सां सिक रखंदे, शिरदार रखंदे, विश्वास रखंदे, प्रीत रखंदे, तो सब तो न जे तोरे सब जी तेरे दया। कहते समय आए कोई दुनिया जो नेता, कोई सेठ शाहूकार, कोई इंजीनियर, कोई डॉक्टर, कोई व्यापारी, जैसे हाथ में कुछ नहीं। सब जी तेरे दयाला, अपने भगत करे प्रतिपाला। वो पहले भगत की रक्षा करे तो पहले सेवक की रक्षा करे। कुछ सही है, अजीब गाला आए। अचरज तेरी वडियाई, नित नानक नाम धियाई। अचरज तेरी वडियाई साईं, तुझी महिमा अपार। अदाब भी करना है तथा सगल समग्री तुम्हारे सूत्र, तुझे सूत्र यारे घर तक करोड़पति सेठ आए, पर नास्तिक उनके धर्म जी, दान पुण्य शुभ कर्म की का इच्छा ही कोन्हे। हिकिड़ी जी कार में वञे पियो, उनखां पहिरीं हुनजो कोई परिवार जो सदस्य काए वियो या ड्राइवर ई हलाए पियो। उन
कैसेट रखी उन्हें ये स्टार्ट कयो हलो तो कैसेट हले पे ऐं कैसेट में हले पियो तो हिन सत्संग जी भावना पे उनमें लिखियलु भाई जीव सां गॾु छा हलंदो असीं छा सम्झंदा आहियूं असीं कठो छा खे कंदा आहियूं संपत्ति खे धन खे दौलत खे पर चवंदा यादि रख कंहिं बि संकट जे टाइम ते तो सभु संपत्ति बिल्कुलु पूर्ण आहे ॾिसूं था करोड़पति वञनि था अरबपति वञनि था जिन वटि अखुट खज़ानो आहे करे ॿुधो त फलाणो ही संपत्ति खणी अचरज तेरी वॾियाई नित नानक नाम ॿुधाई नित यादि कर सिमरन कर कैसे चले पे में आवाज अची वियो भाई कोई भी सेठ संपत्ति खणी कोन्हे लोके संत जो प्रवचन ॿुधो कैसे बंद करे कैसे बंद कई घर आयो पंहिंजे कारखाननि जा ऐं जेके भी प्रतिष्ठान आहे उन्हनि जे सभिनी कर्मचारियुनि खे घुरायो मीटिंग कर्मचारियों की मीटिंग थी उनमें ऑफिसर दिया कि नौकर हुआ कि चपरासी हुआ कि मैनेजर हुआ मीटिंग में कहे तो भाई जेके भी तव्हीं कार्यकर्ता आया आयो कर्मचारी आया मूंखे रस्तो जेको ॿुधाए त हीअ जेका सुख संपत्ति मूं कठी कई आहे इहा मां पाण सां गॾु खणी वञा कोई तरीक़ो ॿुधाईंदो कर्मचारी चवंदा ही तो अजीब ॻाल्हि थो करे पाण सां संपत्ति खणी वञा पर दिलि में सोचूं जे जवाबु ॾींदासीं त सेठ आहे नौकरी मां कढी छॾींदो सेठ खां हर को घबराए हाणे छा कयूं कंहिं बि कुझु जवाब ई कोन्हे सेठ सोचियो शायदि शर्माइनि था बैठक छॾे ॾिनी कुझु ॾींहं गुज़रिया वरी बैठक छॾाए भाई वो अगे भी तव्हां खे कठो कयो अगे भी तव्हां खां पुछो त अहिड़ो कोई तरीक़ो मूंखे जेको ॿुधायो मां उनखे मालो माल करे छॾींदुसि त मां पंहिंजो धन दौलत खणी वञा पंहिंजी संपत्ति खणी वञा कंहिं जवाब ई कोन ॾिनो छुटी मीटिंग ख़तमु दिलि में वीचारी त हाणे छा कयां मां हिकिड़े संत वटि आयो दरवेश वटि आयो चरणनि खे शीश मिलायो संत पुछे थो भाई तूं कीअं आयो आहीं त तूं साईं मुंहिंजे मन में की इच्छा आहे मां जेका हीअ संपत्ति कठी कई आहे इहा मां चाहियां थो खणी वञा संत चए कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे खणी वञी सघंदे ख़ुशि जिन नौकरनि खे मां हेॾियूं पगार ॾियां थो हज़ारे रुपया ॾियां थो कंहिं बि कोन ॿुधायो पर संत चए थो मां तव्हांजो मन मञे थो उहा संपत्ति खणी वेंदो जेकी धन दौलत कठी थी आहे उहा खणी वेंदो कोई तव्हांखे विश्वास थिए थो पर संत चए थो खणी ख़ुशि थी साईं जल्दी कयो मां हिन ॻाल्हि जे लाइ त भिटका पियो मुंहिंजो मन भिटके पियो सुख ईअं मिलंदो आहे ऐं हिकिड़ी ॻाल्हि पक सम्झी छॾिजे संकट जे टाइम ते तोखे संपत्ति बिल्कुलु कोन पवंदी उते छा करिणी उन टाइम ते तोखे सिमरन करणी उन टाइम ते तोखे सेवा कम ईंदी उन टाइम ते तोखे सत्संग कम ईंदो कोई वो साहिब कम ईंदो दुख थिए थो त ॾिसो केॾो पुकारियूं था उन साहिब जे अॻियां दुख लही थो वञे त वरी पंहिंजे प्रपंच में पइजी था सुख असांजा इन करे दूर थिए थो ओ सुख थींदो सुख थींदो
सुख को चाहे सदा चरण राम की कौनानिक सुन रे मनो दुर्लभ मान तुरे दुर्लभ दी 84 लाख जीवन में दुखी मिलने वाली मनुष्य वरन भागवत सामने जगह तुझे कुछ पुण्य कर्म पका अशेष के संदर्भ में खड़ी हो नहीं सकी तो कोई दिक्कत नहीं है जितनी चाहिए उतनी खड़ी नहीं सके से कुछ नहीं को तरीको बुझायो छात्रों पन्नो जिसको सिर्फ एक ज्ञान बुझाया तो जो व्यापार का डालो बनो व्यापार करने लायक तो विदेश में भी लेते होंगे साईं वेंदो ॾाढा दौरा कया किथे किथे वेंदो आहियां तो अमेरिका भी वियो आहियां लंडन भी वियो आहियां दुबई भी वियो आहियां विभिन्न प्रकार जा शहर ॿुधाए उते जो वियो आहियां तो अमेरिका जे में लंडन जे में जर्मन में जंहिं बि देश में तूं वें तो जेको तोखे धन दौलत आहे इहो तूं खणी वे इहो कमाए साईं धन तो कमायो पर मूं करंसी चेंज अमेरिका में भी डॉलर में चेंज थींदी पोइ जेतिरा नोट हिते जमा करना पिया बैंक में ॾिनमि उन जे केवल मूंखे डॉलर मिलिया मां उते वियुसि डॉलर कमाया जैसे मुल्क में माविस जैसे देश में माविस होता है करेंसी में खरीद गई ये तो जी करेंसी ये का है तो ये कम होना ही तूने किया सब किया होते जी करेंसी ही किया ना तो गवर्नमेंट भी करेंसी रखी है जैसे जी हिन दुनिया में जैन मुल्क में वही तो उन्होंने करेंसी हुआ तो तू जैसे दातार के दरबार में वेंदे वैकुंठ में वेंदे स्वर्ग में वेंदे तो उतों जी करेंसी अलग होंगी या थोड़ी अलग सही है बराबर लगा उन दातार के दरबार में वेंदे उतों जी करेंसी थी सेवा उतों जी करेंसी थी सत्संग उतों जी करेंसी थी सिमरन भाई जै देश में वेंदो तो तुंहिंजी करेंसी खपे न तुंहिंजी थोरी हलंदी उते इहा करेंसी हलंदी आहे त इहा ई करणी पवंदी सेवा हलंदी सत्संग हलंदो सिमरन हलंदो नाम जो जाप हलंदो ज्ञान हलंदो उहा करेंसी कठी कर चल कपाट खोली तो धन तो तुझो इहो ई कमु ईंदो दौलत तुंहिंजी इहा ई कमु हूंदी पैसा तुंहिंजा इहे ई कमु ईंदा जेके तूं जमा कया पर हुन करेंसी खे छा करणो पवंदो चेंज त जे असांखे बि सुख खपे त असांखे बि करेंसी चेंज कराइणी पवंदी मन बेमतलब जे अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि सोचे सुख संपत्ति जे पोयां जुड़े थो पर चवंदा इहे कमु नहीं उते दातार जी करेंसी तुंहिंजी सरकार आहे जेका उन रखी आहे हिते अॼुकल्ह त हिकिड़ो राज आहे धन दौलत भी ॾाढी आहे महल मारियूं बि आहिनि पींगा बि आहिनि पर मन में संतोष 50 कट्ठा क्या बेचा थी 100 कट्ठो थी 100 कट्ठो थी बेचाते थी 1000 कट्ठो थी 1000 कट्ठो थी 1,00,000 कट्ठो थी हर जीव जी तो यही हालत आहे जेतिरी असांजी पूंजी आहे या जेतिरो असांखे इनकम आहे असीं पाण खां पुछूं उन मां असीं संतुष्ट आहियूं ऐं त उहो ई था ॿ टाइम रोटी खाइणी आहे
कपड़ा पाइणा आहिनि, इन खां वधीक ॿियो घुमणो फिरणो बि आहे, कोई दिक़त कोन्हे, घुमो। ही बेमतलब जो संत महात्माऊं तव्हांखे चवंदा आहिनि त सुख न वठो, सुख न वठो, खूब वठो। सवादी कामन खाओ, सवादी कामन का खूब खाओ, कोई दिक्कत कोन्हे। संसार जे अंदर ॿुधायूं खाना पीना पवित्र है, दितुन रिज़्क़ संभाल। तुझे कर्मनि में आ त खाईंदे न कहिड़ी दिक़त आहे भाई, ॿिए खे कहिड़ी तकलीफ़ आहे? तोखे कर्मनि में आहे, कार्य में घुमंदे त घुम न, कहिड़ी दिक़त आहे? जंहिंजे नसीब में हुजे भाॻनि जी बाज़ी आहे। न भाग ॾिए बीरो पोइ छा थींदा? दाल मां सीरो। अॼु दाल खाऊं था, सुभाणे सीरो बि खाईंदासीं। अॼु फुल्का खाऊं था, सुभाणे मालपुड़ा बि खाईंदासीं। अॼु पाणी पीऊं था, सुभाणे खीरणी बि पीअंदासीं। अॼु रुॻो खीर पीऊं था, सुभाणे रबड़ी बि खाईंदासीं, कहिड़ी दिक़त? खूब खा, कोई शास्त्र कोन। मन जा बुद्ध बुद्धा आहिनि। ये प्रपंच फैलाइण जा तरीक़ा आहिनि। ॾिसो, कोई पंथ जंहिंमें कोई वञे, कोई चवंदा आहिनि साईं असांजे पंथ में मांस खाइण मना आहे। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। इहे तामसी खाधा आहिनि, जेतिरो तूं तामसी खाधनि खां परे रहो ओतिरो तुंहिंजो भलो आहे। वरी ॾिसो, हुन पंथ जा जेके हेड आहिनि, जिन मां पंथ शुरू थियो, इहे पंहिंजे सेवकनि खे उपदेश ॾियनि था मांस मछली कीड़ा खां दूर रहो। इहो उपदेश कोन था ॾियनि त माता पिता जी सेवा कयो, न त असीं तव्हांखे चेलो कोन कंदासीं। व्यवहार सुठो रखियो। ऐं शास्त्र छा था कनि? सुखमनी साहिब छा आहे? सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म हरि को नाम जप निर्बल धर्म। तुझो कर्म भी निर्बल। तू मांस न खाई, तामसी खाधो न खाई ऐं घर में मां पीउ जी खिलाफत करी, पोइ तू माण्हू चवे त जानवर खां बि बदतर वे। जंहिं जीव जे अंदरि माता पिता जे प्रति श्रद्धा भाव कोन्हे, उहो शास्त्र ॾेखारनि था जीव आहे। असीं भले कुझु बि सम्झूं। उहो अधिकारी जेको इन ॻाल्हि ते चए थो मांस मच्छी न खाइण वञ, न खा, उहो पाण मथो किथे थो वञी टेके? अजमेर जे दरगाह में ख़बर हूंदी त खुलियूं ॻाल्हियूं आहिनि, कोई ॻाल्हि कोन्हे। हीउ रस्तो कहिड़ो कयो? तंहिंखां पोइ बि तव्हां दूर थी था। मुसलमाननि जे दरगाह में नमन करे थो, मुसलमान छा खाईंदा आहिनि? छा खाईंदा आहिनि? मांस। जेके मांस खाइण में सभ खां निपुण आहिनि, तूं उते मथां थो वञी टेकी, धिकार आहे जनम हुजे। ऐसी पुष्टा थी वाह साईं, वाह साईं, असीं फलाणे पंथ धिकार। रस्तो तो सही वठ, रस्तो सही वठी कोन तो सुख किथां मिलंदा? कोन मिलंदा। रस्तो सही वठी कोन तो कर्म कोन ठहंदा। तजुर्बो राजा आहे, सब कुछ आहे, पर संतोष कोन्हे। हिकिड़े परिवार सां चलता बाबा किथे हलूं घुमण, व्यर्थ जा वीचार। असांखे बि ॿार चवंदा हूंदा, साईं हलूं घुमण, हलूं ॾाढा ॾींहं थी विया आहिनि, कॾहिं घुमण कोन विया आहियूं, हलूं। ही मन जा बुध हूंदा। उन राजा खे बि परिवार चयो, राजा आयो, सोचिया केॾा वञूं। वीचार कयूं भई हाणे हीअं था कयूं, असांजे राज जे भरिसां हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, उते शिव मंदिर ॾाढो सुठो। जॾहिं सो हिते कई प्रेमी हूंदा आहिनि साईं, पोइ लाल घाटी शिव मंदिर ते दर्शन करण सुठी ॻाल्हि आहे। उते दर्शन करण लाइ परिवार खे वठी आयो, दर्शन कयईं, मंदिर मां निकितो, ॾिसे थो हिकिड़ो कुंभर वेठो।
कुमार का सुठा मटका पे उठाए, एड़ा बढ़िया मटका पे उठाए, जेको भी मंदिर में निकले तो हर मानव वो मटको है थींदो आहे के मटका अहिड़ा सुहिणा हूंदा आहिनि, ॾिसण सां इच्छा थींदी आहे भई ख़रीद कयूं। मटको भी वठे, हुनजो व्यवहार भी वञे। त राजा चए थो भाई कुंवर ॻाल्हि ॿुधा, अहिड़ा तुंहिंजा सुहिणा मटका आहिनि, ॾाढा वणनि था। राजा भी दिल खोले परचेस कया। चएसि थो भाई कुंवर जी अहिड़ा मटका न तूं मुंहिंजे राज में हल, मुंहिंजी राजधानी में तूं इहे मटका ठाहे, तुंहिंजी ॾाढी सेठ थींदी, एडी सेठ थींदी जो करोड़पति थी वेंदी, लाखपति थी वेंदी। लोग ॿुधे पियो, राजा चए थो हल। कुंवर चए थो राजन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मां जो तोसां गॾु हलियां न त तुंहिंजे राज में हलण खां पोइ मुंहिंजे जीवन में छा बदिलाव ईंदो? बदिलाव चयो आई तुंहिंजा सॼे ॾींहं में 10 मटका था खपनि, मुंहिंजे राज में 100 खपनि। कुंवर चए थो साईं ठीकु आहे, 100 खपनि त 100 मटका जे खपंदा त उन सां मुंहिंजे जीवन में छा फ़र्क़ु ईंदो? फ़र्क़ु ईंदो? आज तूं 100 तो कमाई, पोइ 1000 कमाईंदे, ॾींहों ॾींहुं तुंहिंजी सेल वधंदी, 1000 खां पोइ 5000 कमाईंदे। चएसि थो साईं 5000 कमाईंदुसि पोइ छा थींदो? ध्यानु ॾिजो, अॼु मां 1000 तो कमायां, पोइ 5000 कमाईंदुसि त मुंहिंजे जीवन में कहिड़ो फ़र्क़ु ईंदो? तुंहिंजो जीवन वधीक सुखी थींदो। वधीक सुखी थींदो त छा मिलंदो? चएसि थो तूं बढ़िया जॻह ठाहींदे, बढ़िया दुकान ठहंदे, बढ़िया महल ठहंदे। साईं पोइ छा थींदो? बढ़िया महल ठहंदो, बढ़िया जॻह थींदी, पोइ छा थींदो? चएसि थो तूं आराम सां वेंदे, तुंहिंजो आराम वधी वेंदो। चएसि थो साईं एॾी कोशिशि करण खां पोइ मां आराम सां वेंदुसि त मां हाणे बि ॾुखियो वेठो आहियां, मां त हाणे बि आराम में। एॾी जो महिनत कयां, पंहिंजो गांव छॾियां, पंहिंजो घर छॾियां, पंहिंजो हिते जो छोटो मोटो धंधो छॾे तोसां गॾु हलियां, पोइ मुंहिंजी ज़िंदगी थींदी मां आराम सां रहंदुसि त मां त हाणे बि आराम सां आहियां। बढ़िया निंड कयां थो, बढ़िया भोजन खां थो, मनवाफ़िक हालत थी। एॾी कोशिशि करण खां पोइ मूंखे आराम मिले त मूंखे हींअर ई आराम आहे त मूंखे एतिरा ॾंड करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा हो? संतोष। गोधन रजधन बाज धन अवर रतन धन खान, जब आवे संतोष धन सब धन दूर समान। राजा शांत, राजा की मन में उनकी धिकारा, मोट राजा ही महल ऐश्वर्य धन दौलत महल मारियूं पर मूंखे संतोष इहो ई त खपे। जो छा खपे जीवन में? हुजनि भले केरु खज़ाना भरियल जिन वटि संसार में वेंदा त छा कंदा? सिकंदर जहिड़ा बादशाह हुई जिन पूरे धरतीअ ते राज करण जी तमन्ना रखी, अमर थियण जी तमन्ना रखी। ख़बर पई त फलाणे पहाड़ ते, फलाणे मंदिर ते उते अमृत मिले। हलंदो आयो, हलंदो आयो, ॾाढा कशाला कई उन जॻह ते पहुतो जिते अमृत जो कुंड आहे। असीं अमृत वेला चवंदा आहियूं, रुॻी अमृत वेला थोरी पाए, ऐसी डोल केड़ा था पाए। अमृत वेला सां गॾु अमृत वाणी।
वरी अमृतवाणी भी मिली हुई। अमृतवाणी सगड़ अमृत वचन भी। अमृत वचन मिलंदा तो अमृत विचार भी थींदा। असांजा विचार बदलजनि था। विचार थी विया दूर पाइनि ऐं चऊं था अमृत वेला करणी आहे। छाखे अमृत वेला? साचा नाम जेको सचो नाम आहे उहो अमृत जी। अमृत वेला सच ना वडियाई विचार कर्मी आवे कपड़ा नदरी मोख दुआ। अमृत वेले सां गॾोगॾु अमृत विचार। ऐं वरी अमृत वेला मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो। अमृत वेला सिर्फ़ु प्रातः काल खे कोन चवंदा आहिनि। पुछिजो वञी उन्हनि खां। अमृत वेला जंहिं टाइम ते तूं नाम जपी उहा अमृत वेला। सायकाल जी बि अमृत वेला आहे। तूं नाम जपी तो सत्संग में वेठो आहे उहा बि अमृत वेला। जंहिं टाइम ते प्रभु खे यादि करी थो सिमरन करी थो सा बि अमृत वेला आहे। अमृत जहिड़ो आनंद ॾे उनखे अमृत वेला चयो। अमृत वचन साधकी बाणी जेको जपै जिसकी गत होवे। अमृत वेला आहे संतन जी बाणी। तूं मिटकी पियो चंता जेको जपै जिसकी गत होवे। हर हर नाम हृदय समानी। इहो आहे अमृत वेला। पर सम्झाइण वारा आहिनि कोन। उन्हनि खे ख़बर कोन्हे त तव्हांखे छा सम्झाइनि। जब खुद ही वखर कोने जिस वखर को लैन तू आया जिस वखर को लैने तू आया राम नाम संतन घर। तू द्वारे गया तो बेटी तो तुझे भविष्य कितना। अज राजा के संतोष हुई बराबर से भाई एतिरो धन कठे करण खां पोइ मूंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। हींअर बि मां सुठो सतारो खां थो पियां थो। मूंखे सुठो सुंदर शरीर आहे। स्वस्थ सुंदर शरीर हुजे भलो या लख करोड़ हुजनि ऐं तोखे खाइण पीअण खां सभु मना हुजे। तुंहिंजे शरीर में रोग लॻो पियो हुजे। शरीर दुखी थिए थो रोग लॻे थो खाधो वणे थो थोड़ो बुखार थी थो पए साईं छा कर कुझु वणे कोन। रोटी वणे कोन थी अन्न पाणी मूंखे वणे कोन थो। छो नथो वणे? धन दौलत आहे ॾाढी पर असांजो लाभ ग़लति ॻाल्हि ऐं उहो सुधारो आहिनि कोन था। इन करे छा चयूं? सत्संग सहित
ज्ञान मिले दोरता गोविंद ज्ञान मिले दोरता गणित ज्ञान मिले दोरता गणित ज्ञान मिले दोरता गोविंद ज्ञान मिले दोरता गोविंद ज्ञान मिले दोरता गणित ज्ञान मिले दोरता गणित ज्ञान मिले दोरता सोच समझ कुछ ध्याना दो सोच समझ कुछ ध्याना तू सर्व कल्याण किए दोरता सोच समझ कुछ ध्याना तू सर्व कल्याण के दोरता सर्व कल्याण किए दोरता सर्व कल्याण के दोरता सफल किए दिखुख सफल किए दिखुख सफल किए कुख सफल किए कुख ऐसो न पाइया ऐसो न पाइया विचार कुछ पंहिंजो पाण खे ठाहिण जेको सचो सुख आहे उन खां दूर था रहूं ऐं ॿियनि सुखनि खे दूर अॼु असांखे कहिड़ा सुख आहिनि इतिहास अचनि था वेदांत जे अंदरि ॾेखारिनि था हिकिड़ो राजा आहे चक्रवेण राजा ऐं एॾो हुन में बल आहे जो चवण खां वधीक चक्रवर्ती राजा आहे नालो आहे चक्रवेण ॾाढो बढ़िया राज हले पियो सुख संपत्ति बि आहे उन राज जे अंदरि हिकिड़ो मेलो लॻो आहे उहे जेके मेले जा बानीकार आहिनि राजा चक्रवेण वटि अचनि था साईं असीं मेलो लॻायूं था असांजी इच्छा आहे त तव्हांजी राणी उते अध्यक्षता करे इहे अॼु बि वेंदा आहिनि केतिरनि ई वटि साईं हलो असांजे कार्यक्रम में अध्यक्षता कयो मुख्य अतिथि थियो अध्यक्ष थियो राजा चक्रवेण चए थो भई पुछो राणी खां पुछे थो तयार आहीं राजन जेका तव्हांजी आज्ञा वन राणी उते आई त छा थी ॾिसे जेका बि प्रजा आई हुई राणीअ खे सादा कपिड़ा पातल आहिनि छो जो हुन परिवार जे अंदरि इहो नियम हो शौक़ हो ई कोन जीवन निर्वाह करणो आहे सादा वस्त्र चक्रवर्ती राजा सम्झो त मन पूरी सृष्टि ते निर्वाह रानी में छा थी ॾिसे जेके बि हुते ॿियूं औरतूं आहिनि बढ़िया नवां नवां वस्त्र पाया अजीब अनेक प्रकारनि जा वस्त्र पाया आहिनि कपिड़ा पाया राणी अध्यक्षता पई करे राणी जो ॾिठो राणी खे थोरो मन में पीड़ा
थोड़ी देर जे लाइ सोची थी जिनजी मां अध्यक्षता कयां थी उते हेॾी चमकनि पियूं ऐं मां सादी कार्यक्रम करे आई राजा वटि आई राजा पूछे तो कर खबरदार कार्यक्रम में आनंद आयो चसी राजा ने आनंद आयो पर मूंखे पीड़ा बि थी पई आहे उते जेके कल्याणियूं पत्नियूं जंहिंजी ज़ाल कंहिंजी भेण कंहिंजी माउ कंहिंजी धीउ त बढ़िया वस्त्र पाया ऐं मां सादनि वस्त्रनि में राजा चए तो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे चए मूंखे तो तकलीफ़ थी तव्हां पुछो था त मां ॿुधायां छा मर्ज़ी अथई राजन मर्ज़ी इहा आहे त मूंखे बि सुहिणा वस्त्र हुजनि त ॾाढो सुठो राजा चयसि भई जेको धन कठो थियल आहे इहो मुंहिंजो त आहे कोन इन मां त मां तोखे कुझु वठी कोन ॾींदुसि हाणे तोखे सुख संपत्ति ॾियण लाइ मां कुझु विशेष व्यवस्था कई त चक्रवर्ती राजा खे ख़बर पई त हिन टाइम ते लंका जो राजा आहे रावण पंहिंजे वज़ीर खे मोकिले थो लंका जे राजा वटि वञ रावण खे चईसि चक्रवर्ती राजा चक्र वेहण चाहे थो त असांखे तूं ॾाढे टाइम खां वठी राज जे ताईं असांखे कर ॾे टैक्स सम्झो था रावण जहिड़ो राजा उनखे चक्र वेहण जो वज़ीर आयो त टैक्स जय रावण जी केॾी महिमा चंद सूरज जाके तपत रसोए बैसंतर जाके कपड़े धोए चंद्रमा सूर्य रावण जा रसोया ये घर में रखना नसीबी रसोया अगन देवता रावण जो दोरी हो बैसंतर जाके कपड़े धोए लंका सा कोट समुद्र सी खाई उनके खाई भी समुद्र कोई कड़ाई न करे ते रावण कर खबर न पाई पतो ही कोन पियो तेरा घर अतसी राम जा पोता कान के आग लूटा पाण खां पुछियो त असांजे मन में को बल आहे जंहिंजे करे न जे बराबर असांखे ताक़त कोन्हे ऐं असीं हुनखे आग ॾियां छाजे करे आग ॾियूं कहिड़ो कर्म कयो छा कयो असां ख़बर न रावण कहिड़ो कर्म कयो जो हुनखे आग ॾियूं था सीता माता खे वठी आयो पर हिकिड़े पल लाइ बि सीता में दृष्टि ख़राब कोन रखी रावण चाहे त न करे सघे कुझु बि करे न सघियो ऐं अॼु हुन रावण खे आग ॾियण वारनि जे मथां घणा आरोप आहिनि अॼु असांजे साम्हूं दुनिया में घणा कुकर्म अचनि था वीचारियो तो जीअरा जाॻदा रावण असांजे अखियुनि जे साम्हूं आहिनि उन्हनि खे कुझु कोन था कयूं ऐं जंहिं रावण जी नोह बराबर बि अची कोन्हियूं हुनखे आग रावण खां अंत समय में श्री राम लक्ष्मण के पंहिंजे भाउ खे चतुन का ज्ञान वरितो लक्ष्मण ॿार वधी वियो जंहिं मुंहिंजी बाजाई जोड़ाई उनखां ज्ञान वठां राम चए थो हा वञ तुंहिंजो जीवन पुण्य मां ई था लक्ष्मण आयो रावण जे मथनि खां अची बीठो मन त कोन पियो चए आदि आज्ञा है रावण के चेतो लक्ष्मण रावण मुझे ज्ञान दे रावण पूछे जो बेरो चेतो मुझे ज्ञान दे रावण पूछे जो बेरो चेतो मुझे ज्ञान दे पूछे लक्ष्मण बोल दिया चेतो साईं केड़े अहंकार उनके अहंकार आया जे बेरा जमा ज्ञान दे तो कुछ ही कोन
भगवान श्री राम तो लक्ष्मण रावण के अहंकार कोने अहंकार तो किया लक्ष्मण भारत मुखिया जैसा ज्ञान वचन वेद गुआ मुझे कर्मन में भी गुआ चलन में भी गुआ तू मतन कौन भी वन तू अहंकारी ज्ञान निवृत्त है न्याय लक्ष्मण की चोट लगी आयो चरणन का भी हथ बदी थे तो रावण मां तो का ज्ञान तो तू निवृत्त दाव न्यासी दाव तो जो कल्याण तो राजा चक्रवेण पहली वजीर के मोकले तो कोई रावण का कर वठी जिसको ॾाढे टाइम खां ॻाल्हि पियो करी तो असांजे राजा के टैक्स ॾिनो कोन्हे हाणे कर ॾे वज़ीर आयो लंका में न्यापो पहुतो लंका ते पहुतो आजी समुद्र के किनारे पहुचो राजा चक्रवेण न्यापो मोकिलियो वज़ीर मोकिलियो तो मूंखे टैक्स ॾे जीअं जो रावण ॿुधो तो ॾाढो मूंखां टैक्स मां टैक्स ॾींदुसि क्रोध में ॻाल्हायो मदद कुझु थी ॻाढ़ो लॻो कई छाइजा अरे चेसवरा कहिड़ो चयो राजा आहे मूंखे माण्हू मोकिलियो अथई त टैक्स ॾे मददरी सम्झी मददरी चएसि पतिदेव जंहिं तोखे माण्हू मोकिलिया न उहो जहिड़ो तहिड़ो राजा न थी सम्झा पति गलत रस्ते ते आहे त हुनजो फर्ज़ आहे पत्नीअ जो हुनखे सम्झाइणु अधर्म ते आहे त हुनजो फर्ज़ आहे हुनखे धर्म खे आणणु असत्य ते आहे त हुनजो फर्ज़ आहे सचाई ते अचणु ही फर्ज़ आहे हिकिड़ो धर्म थींदो ॿियो विशेष धर्म थींदो पर असीं हुनखे किथे था सम्झो असीं त जगत की चाल चल ते खे पहुचे मदद जैसी राम तू समझी कोन थो चक्रवेण जी महिमा अरे जैसो तू भी चली आई तो मुझी महिमा कोन थी समझी चक्रवेण जी महिमा समझी दे मदद समझी या अभिमान मदद कैसी अचो पतिदेव हलो खुद ते वठी आस महल जो चोट आयो उते कबूतर दाणो पिया खाइनि अनाज पिया खाइनि दाणो पीटो कयूं खाइनि पिया मदोदरी रावण खे वठी आई आहे मदोदरी आवाज़ करे चएती हो पंछियो मां तव्हांखे रावण जी दुआई ॾियां थी त दाणो खाइण बंदि कयो दाणो बंदि कोन कयो मदोदरी चएसि कि सारे तो तव्हांजो हुकुम रावण चयो तूं चरी थी पई आई जा ही पंछी जा मुंहिंजो हुकुम हलींदा आहिनि नीलेदार गवार हिननि खे कहिड़ी ख़बर ही अबोझ मदोदरी चएसि इहो ॾिठो न मदोदरी दाणो फिटो करे चएसि हे पंछियो तव्हांखे चक्रवेण राजा जी दुआई आहे दाणो खाइण बंदि कयो जीअं जो इहे कई त कबूतर चुप करी दाणो खाइण बंदि कयो रावण जी दुआई ॾिनई त दाणो खाइण पिया कोन ॾेगा चक्रवेण जी आज्ञा जो ॾेई त दाणो खाइण बंदि दाणो खाइण बंदि थियो हुन में हिकिड़ो कबूतर हो जेको बोड़ो ॿुधो ई कोन खाईंदो रहियो मस्तीअ में उन कबूतर न ॿुधो न दाणो खाधो उते जो उते मरियो मदोदरी चएसि इहो थिए राजा चक्रवेण जी आज्ञा राज में आयो आदमी वेठो माण्हू लियो पर रावण खे अभिमान किथे हर जी अहंकार में भाव पापी मरंदे भी पाप कोन थो चले दुष्ट मरंदे भी दुष्टता कोन थो चले
भले के भी हुजनि रामकृष्ण जहिड़ा बि कोन सम्झाए। कई चवंदा न साईं तव्हां जो चेलो सम्झायो। रामकृष्ण जहिड़ा मुरलियूं वॼाए वॼाए विया रावण संदो, दुर्योधन संदो कोन संदो। जे न सम्झा त हुनजी अंत छा थी? दुर्गति थी। रावण आया, रावण खे कंदा साईं राजा चक्रवेण जो वज़ीर वेठो ॿाहिरि। वो चए थो मूंखे कर ॾियो। रावण चए थो मूंखे तेसि वापसि मां चरियो आहियां, मां ॾींदुसि कर। जवाब आयो, वज़ीर पुछे। वज़ीर छा कयो? समुंड जे किनारे ते वारी कठी करे, रेत कठी करे, रेत जी लंका ठाही। हूबहू जीअं लंका हुई तीअं रेत जी लंका ठाही। लंका ठाहे जल खणी चए थो राजा चक्रवर्ती चक्रवेण जी दुआई आहे, लंका जो फलाणे पासे जो बुर्ज, बुर्ज माना दीवार, चार तरफ थींदा आहिनि, ओभर ओलह उत्तर ॾखण। जेका ॾखण तरफ़ जी दीवार आहे राजा चक्रवेण जी आॻियां उहा टुटी वई। त जेको रेत जो ढेर हो जंहिंमें लंका ठाही, जीअं जो इहे कई त ॾखण तरफ़ वारी उहा रेत जी दीवार किरी। जीअं रेत जी दीवार किरी त रावण जे लंका जी उहा दीवार किरी पई। रावण खे चयो दीवार किरी, रावण वारो जानकारी वठी कीअं किरी? साईं जो जेको वज़ीर आवा उन रेत जी लंका ठाही आहे, जल खणी अछूत ॾेई चए थो रावण जी ॾखण तरफ़ वारी दीवार किरी पवे, इहो राजा चक्रवेण जो हुकुम। ऐं दीवार किरी पई कान्हे। हू उते वेठो आहे ऐं हुन रेत जी दीवार किराई आहे, रावण जी पकी दीवार किरी पई। मदद अची आवाज आयो, रावण जल्दी कर, कर नी तो या नथो ॾी, न त तुंहिंजी लंका खे ख़त्म करे छॾींदुमि। घबराए पापी पाप कमाउंदे पिछे करदे आया। समझ ई समझण जो वक़्तु आहे, तूं इंसान आहीं। इंसान तू करो मस्त मस्त, इंसान तू करो मस्त, इंसान तू करो मस्त मस्त, इंसान तू करो मस्त, इंसान तू करो मस्त मस्त, इंसान तू करो मस्त, इंसान तू करो मस्त मस्त, इंसान तू करो मस्त। मिलने भी तो Thank you.
कल्याण की थी तो मस्त मस्त कल्याण की थी तो मस्त मस्त तुम माया मेरा मस्त तुम माया मेरा मस्त इंसान आए कोई दुनिया में अड़ो डॉक्टर जो तोखे अख दी आए नन सिंह ॾाढो साइंस तरक़ी कई आहे ॾाढी तरक़ी कई आहे कोई एक्सपर्ट डॉक्टर ॿुधायो लख रुपया ॾे करोड़ रुपया ॾे कोन हा कंहिं अवारी जो अखियूं निकितल हुजनि नेत्रदान तंहिं कयो जो उहा अखि न सही पर उहा कई आए कोई अहिड़ो दुकान अहिड़ो कोई वैज्ञानिक अहिड़ो कोई डॉक्टर जो तोखे ज़ुबान ॾे सोच न वीचार न इंसान नहीं कुछ तो दिमाग लगा ये कोई लख में करोड़ में ज़ुबान आए कोई अहिड़ो वैज्ञानिक अहिड़ो डॉक्टर जो तोखे किडनी ॾे जंहिंजी किडनी ख़राब थी आहे त ॿियो बि छाते तो अभिमान करे छाते तो गुमान करे थी तो भगवान कोने शक्ति कोने कह तुझी जुबान पाए माता जे गर्भ जे अंदर बालक आ किथां बालक अचे तो बालक निकिरे तो उनखे अखियूं आहिनि उनखे ज़ुबान आहे नक आहे टंग आहे पेर आहिनि हथ आहिनि केरु ठाहिया विचार काई तो शक्ति आए जाए कर्म करे थी जेको ये निर्माण करे थी तो उनकी बुरा थोड़ी कर्म की राम चरण की ठीक है टैक्स देने वो वजीर टैक्स खणी टैक्स खणी राजा चक्र वेण के ॾिनई रानी वेठी रानी करायो ऐं वञ जेके वस्त्र खपे थो वठे वस्त्र बि वठ ज़ेवर बि वठ जेको तोखे खपे सामान रानी वारी दिल में चेती मुंहिंजे पतीअ जी एॾी महिमा आहे जो रावण जहिड़ो राजा जंहिंखे 4 वैद यादि आहिनि जंहिंखे सोने जी लंक आहे जंहिंजा देवी देवता नौकर आहिनि उहे बि मुंहिंजे राजा जे हुकुम में आहिनि धिकार मूंखे मां राजा खां इहो घुरां पई त मूंखे वस्त्र ॾियो मूंखे ज़ेवर ॾियो रानी चरण ते रानी चएती मूंखे कुझु न खपे मां शादी सुठी आहे वापसि टैक्स जो वापसि आयो राजा खे कमायो कोन राजा जी ईमानदारी किथे आहे हिकु रत्ती भर भी सच्चाई कोने ईमानदारी कोने ऐं चवंदा सीं वॾा नेता जीअं राणी मना कई राजा चक्र वेण वज़ीर खे चए थो इहो कर खणी वञ रावण खे वापसि वजीर रावण के आवा वे राजा चक्र वेण के जय ॻाल्हि लाॻियो धन खपंदो कर खपंदो उनखे कमु कोन वापसि रावण वधीक वारो इहो असांजो सनातनी धर्म रुगो नारायण लॻाइण सां सनातनी धर्म कोन ईंदो रुगो चिलाइण सां सनातनी धर्म कोन ईंदो सनातनी धर्म त असांजो आदि जुदारो छा वठी आहे कोई हाणे जो ठहियो आहे छा जे चिलाने बेटा सनातनी थियो सनातनी थियो सनातनी थियो सनातनी तो आयो ब्रह्मा जा 4 पुट आहिनि सनत सनंदन सनत कुमार संत
जिनमा धर्म पैदा आद खां किया कोई आद छोटे छो गुरु नानक देव महाराजन आद सच जुगाद सच है भी सच नानक सच ही आद तो चवंदा तोखे भी सुख ही सुख मिलंदा आगे सुख मेरे मीता पाछे आनंद प्रभु कीता पर असली संस्कार नहीं हुई कौन था शास्त्र में चलता धन आन माताओं भगत गुरु के कई संस्कार बिना तो भगवान जो भजन का कह ना इतनी बेटियां कई माता पहले वोटर के दी के संस्कार दे तो नाम जब धर्म कर सत्संग कर वन पढ़ाई कर को पाप ही कर उनके को जा उनके माता संस्कार ना गुरु रोए तो मां राजपुत्र आया मुख्य पिता पहले गोद मां पिटो करे ऐसी पुत्र ने राजन इच्छा राज तो तुझे पोया डोड़ला कि डोड़ला मन भगवान छोड़ था जो उसी बार में चौथा कर्म रस्तो ने कार्य चौथा पहले कर्म खराब पे हम भी कर्म खराब उनकी शुभ विचार तो जनता आगे सुख मेरे मीता पाछे आनंद प्रभु पीता परमेश्वर बनत बनाई फिर डोलत कतब सच साहिब से मनमानिया सर्व निरंतर जानिया सब जीव तेरे दयाला अपने भगत करे अचरज तेरी ओरियाई नानक नाम तो नाम ध्यायो उन मां असांजो बि करिया थींदो आप विवादां की छा करिया इन करे बार बार संत महात्माओं जो नाम जप 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 नाम Krishna
जिचाई तो सुख त्यागी सुख मेरे मीता पाचे आनंद जिंजी बढ़िया गायन था वो छा करेगा हर जुग जुग
Jai
Hare
मानित नहीं